नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। असां चाहींदा आहियूं त असांजी सब्ज़ीअ में, असांजी भाॼीअ में सवादु थिए, टेस्ट अची वञे। उन जे लाइ असां हिकु मसालो तयारु कंदासीं, गरम मसालो, होममेड गरम मसालो। इन जी मां तव्हांखे रेसिपी ॾेखारींदसि। ॿाहिरि मार्केट में त मिलंदा आहिनि, पर घर जो सवादु ई पंहिंजो। मसाले तयारु करण जे लाइ असांखे ब्लैक पेपर खपंदा, वॾी इलायची खपंदी, नंढी इलायची खपंदी, 60 ग्राम असांखे नंढी खपंदी ऐं 80 ग्राम असांखे वॾी इलायची खपंदी। इहा असांजी क्वांटिटी हूंदी आहे इन जी। वॾी इलायची वधीक ऐं नंढी इलायची घटि। हे आहे असांजी दाल चीनी, इहा असां विझंदासीं अंदाज़नि में, अंदाज़े सां बि विझी सघो था, पर हीअ असांजी 125 ग्राम असांजी दाल चीनी आहे। हे जावेत्री ऐं जायफल आहे, हिकिड़ो जायफल आहे, जावेत्री आहे ऐं लौंगन 2 स्पून असांजा लौंगन। हे आहे असांजी जीरो, 125 ml ग्राम असांजो जीरो आहे। या इन में सभु गरम मसालो तयारु करण लाइ इन्हनि शयुनि जी असांखे ज़रूरत पवंदी। घर जो होममेड असांजो गरम मसालो। सब्ज़ी तयारु कंदो उन में तव्हां विझो, तव्हांजो टेस्ट सुठो थी वेंदो। इहे सभु शयूं इन में पवंदियूं। सिर्फ़ु हिकु शइ इन में असां तव्हांखे न ॾेखारी आहे, उन में तेज पत्ता। उहे तेज पत्ता असां पंहिंजे अंदाज़नि जे हिसाब सां हल्का थींदा आहिनि। इहे सभु जेका मां तव्हांखे क्वांटिटी ॾेखारी, उन जे हिसाब सां असां अंदाज़नि में असां इहे तेज पत्ता असां इन में विधा आहिनि। इहे हल्का हूंदा आहिनि, इन में को वज़न न हूंदो आहे। त पोइ मां कंहिं बि हिसाब सां तव्हांखे अधु किलो, पाव, केतिरा बि हुजनि मां तव्हांखे न ॿुधाए सघी आहियां। इन करे अंदाज़नि जे हिसाब सां तव्हां बि इन में विझी सघो था। इहो असां सॼो मसालो हिकु परात में विझंदासीं। इनखे असां धूप में हिकिड़ो ॾींहुं रखंदासीं। मां तव्हांखे सफ़ा सिंधी तरीक़े सां घर में तयारु थींदड़ गरम मसालो तव्हांखे ॾेखारियो। इहो असां हिन में हिमान दस्ते में कुटियोसीं। हाणे असां जूसर में इनखे पाउडर कंदासीं। असांजो गरम मसालो पीसजी वियो आहे, एतिरी ख़ुशबू थी वई आहे, असांजो सॼो घर महकजी वियो आहे। तव्हांखे सब्ज़ीअ में विझो त तव्हांजी टेस्टी थी वेंदी सब्ज़ी, ऐं तव्हांखे पाण खे महसूसु थींदो त घर जो होममेड असांजो गरम मसालो केतिरो असांजी सब्ज़ीअ खे टेस्टी करे छॾियो आहे। हे असां गरम मसालो कीअं विधो, मां इहा रेसिपी अपलोड करे चुकी आहे। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो, वरी कंहिं नई रेसिपीअ में मिलंदासीं।